नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ॾींदा हलूं त सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी केच में दहशतगर्द हमले में शहीद थियल सिक्योरिटी एहलकार ज़ैन अली जे घर पहुची संदसि घर भातियुनि सां तहज़ियत कई आहे। फवाद चौधरी सिक्योरिटी एहलकारनि ज़ैन अली जे घर पहुची शहीदनि जे दर्जनि जी बुलंदी लाइ फातिहा ख़्वानी कई ऐं घर भातियुनि जे जज़्बे खे साराहियो। उन मौक़े ते फवाद चौधरी चयो त 23 साल जी उमिरि में कॉलेज वञण जो वक़्तु आहे। ज़ैन अली हिन उमिरि में पाकिस्तान लाइ पंहिंजो रतु ॾिनो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असां शहीदनि जे रत जा कर्ज़दार आहियूं। सॼो मुल्क इन्हनि ख़ानदाननि जो शुक्रगुज़ार आहे। शहीदनि जूं कुर्बानियूं राहिगियूं न वेंदियूं। हिन वधीक चयो त रियासत ऐं हुकूमत संदसि रत जे हर क़ितरे जो हिसाब वठंदी। यादि रहे त 25 ऐं 26 जनवरी जे विच वारी राति बलूचिस्तान जे केच ज़िले में सिक्योरिटी चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले में 10 एहलकार शहीद थी विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।